दोस्तों जीअं त राति नूर मोहम्मद मरी ऐं जेको आहे सो हुनजे भाउ जे जेका सो घर खां 6 ॿकरियूं जेको आहे सो नामालूम चोर कढी विया आहिनि ॻोठ करांपुर जे वेझो। हिन वक़्तु जेको आहे सो खोजी कुते खे घुरायो वियो आहे। खोजी कुतो माइयोटो पुलिस ऐं कुझु पहिरीं ऐं कुझु ॻोठाणा जेको आहे कुते जे पाण पेर खणी निकितल आहिनि। ख़बर पए त हीउ कुतो हींअर कंहिंजे घर वञे थो। थोरो खणी विझ हलो था। हा थोरो स्पीड कुते खे पुॼण ॾिसी सघो था। हीअ जेको आहे सो ॿकरियूं अने नूर मरी ऐं शबीर मरी या हुनजे ॿाहिरनि जूं ॿकरियूं हिकिड़ियूं हुन ॻोठ करंप जे वेझो छिमनाले भरिसां नामालूम चोर कढी आया आहिनि। हिन में जेको आहे सो माइयोटो पुलिस ऐं खोजी कुते जे मदद सां पेरो खयो पियो वञे। ख़बर न आहे त किथे। हा वाह कुते जेको आहे सिम नाले खां रुख वरितो आहे जेको आहे सो जेका 0 पॉइंट आहे ऐं करामपुर वारे पासे ॾे अचे पियो। तव्हांखे ॾेखारियूं था त राति जेको आहे नामालूम चोर नूर मोहम्मद मरी ग़रीब आहिनि जेको हारी हारपो कंदा आहिनि सिम नाले जे कपिड़े सां रहियल आहिनि 7 सालनि खां वठी। इन जे घर मां जेको आहे सो 6 ॿकरियूं चूंड ॿकरियूं जेको आहे सो नामालूम चोर कया आहिनि। फौजी कुते जी मदद सां पेरे खणण जो सिलसिलो जारी आहे। इहा ॾिसो था कुतो कुते सिम नाले जो हेठियों पासो ॾिनो आहे। हेठे पासे खां कुते पेर रखियो आहे रुख रखियो आहे। हा तूं हामिद मूंसां हलियो हले जेसीं हले हामिद हिकिड़ो मूंसां अचे। हीउ सिम नालो कचे वारो पासो कुते जेको आहे उहो पासो ॾिनो आहे सिम नाले वारो पासो कचे वारो। हिते रेस बाकलारी बनी आहे जेका छायूं हिते जेको पखियूं आहिनि उन जे भरिसां जेको ख़बर जो हुन कंडे जो माना उते जेको आहे कुते जेको पंहिंजो माना ईअं सम्झ ॿुधाए थो जे पथर वथर रखियल आहिनि त जेके चोरनि हिते इंतज़ारु कयो आहे या वेठा आहिनि। हा कुतो उन जी जाइ ते जेको आहे सो कुतो वरी वापसि निकितो आहे। कुतो वापसि निकितो आहे वरी जेको आहे 0 पॉइंट वारे पासे। हीअ सिम नाले जे हेठे पासे खां हीअ जिते माल ॿटा बीहंदा आहिनि उन पासे खां बीठो आहे। ॿकरियूं चोरी थी वियूं आहिनि ॻोठ करमपुर जे वेझो असांजो ॻोठ आहे। हिन जे भरिसां जेको आहे सो माइयोटो थाणे जे हद आहे हितां नामालूम जेको चोर 6 ॿकरियूं नूरे मरीअ जूं चूंड ॿकरियूं खाए विया आहिनि। हाणे उनजे जेको आहे पहिरीं जेको पहिरां भेटी कराई वई उन खां पोइ जेको आहे सो वरी खोजी कुते खे घुरायो वियो आहे। कुतो पेर खयूं पोइ ख़बर न आहे त कंहिंजे घर में पवंदो कंहिंखे साड़ींदो हकी चोरनि जे वेंदो या कंहिं ॿिए जे घर में पोइ अलाह ई आलम आहे। हा तव्हां हलो कोन पोईंदो मरा। असां बि जेसिताईं मुंहिंजी लाइव हलियो एसिताईं हलूं था। कुछ ॾींहं पहिरें जेको आहे सो बदर अब्दुल्ला उठे जे जेको सो
हिन जो ट्रैक्टर जी जेका कीड़ आहे उनजो जेको डिजिटल सिस्टम आहे जेको आहे सर्कट आहे उहो बि नामालूम चोर खणी विया उन जा बि उन्हनि पेरापेटी कई ऐं उन्हनि बि कंहिं बिलाइतो उन ॻाल्हि खे कयो आहे वरी अॼु 4 ॾींहंनि खां पोइ ॿी चोरी थी आहे कुतो कचे वारे पासे सिमन वारे पासो ॾेई ऐं करमपुर वारे जेको आहे सो माई उठाए रस्ते जे तरफ़ रवानो आहे ॾाढे अकु वारी बनी ऐं जेको आहे सो सिमन नालो कुते जी पोज़ीशन आहे अब हे धनार वेठा वरी ॾाढे अकु वारी बनीअ खां वठी वरी वापसि जेको आहे सिमन वारे पासो ॾेई कुतो वरी 0 पॉइंट वारे तरफ़ वञे पियो पुल वारे तरफ़ हाली असांखे ख़बर न आहे अॻियूं कुतो मूं कोन ठो कुतनि जहिड़ा ख़बर न आहे त साॻी वारो ॿियो आहे बहरहाल कुतो आयो आहे पोइ हाणे कुतो केतिरे क़दुरु कंहिंजे घर में पियो थो कंहिंखे साड़े थो छो जो अॻे बि कुतो हाजी हाशिम जे घर में अची लांडीअ ते वेठो हो उहा त सॼे इलाइक़े खे ख़बर आहे त हाजी हाशिम न चोर न चोरनि जो साथारी न वरी पथारीदार तंहिंजे बावजूदि बि तव्हां पाण मुतासिर आहियो सो असां कुझु नथा चई सघूं अॼुकल्ह माण्हुनि जा ईमान कमज़ोर थी विया आहिनि त अॻे ॾाहा पहिरीं हूंदा हुआ जेके पेर खणंदा हुआ ॿुधाईंदा हुआ बाबा हे उतरादी चोर आहे हे लाड़ जो चोर आहे हे मक़ामी चोर आहे हींअर पेरनि खां बि पेर खणणु कोन थो पुॼे हाणे माण्हू जेको आहे सो कुतनि ते एतमाद कयो अथनि कुतनि ते एतबार आहे हाणे कुतो ख़बर न आहे त सचो आहे कूड़ो आहे उहो अलाह ई आलिम आहे ख़बर न आहे त अॼु कुतो कंहिंजो घर साड़ींदो कंहिंजे घर वेंदो अलाह रखे अलाह ढके हे ॿाहिरियां माण्हू अचनि था ॿाहिरियां काफ़ी माण्हू जेके असांजे कचे मचे वेठा आहिनि ऐं जेको आहे सो तक़रीबन उन्हनि माण्हुनि जेको आहे सो कचे में ऐं पंहिंजी अमाजगाह बनाई आहे उहे चोरियूं था कनि राति जो चोरियूं था कनि पोइ इलाइक़े जा माण्हू वीचारा पाण में गंढिया बीठा आहिनि अलाह खे पर था कुतो ॾाढो मूंखां परे निकिरी वियो जो पहुची बि नथा सघूंसि वरी कंहिं मोटर साइकिल जो रुख था ॾियूं कुतो वरी 0 पॉइंट खां वरी साॻी मेन पॉइंट ते वापसि आहे कुते हाणे टलटीअ ॾे रुख रखियो आहे ऐं टलटीअ तरफ़ लोण हणे पियो ख़बर न आहे त हाणे एॾे थो वञे या करमपुर ॻोठ में थो अचे पाण खे डपु पियो थिए माना कुतो मुंहिंजे घर न वेही रहे अची हाणे कुते ते कड़ी मयार आहे दोस्तों हाणे तव्हांखे ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त दुनिया ॾिसे मोहम्मद नवाज़ सेवाणी वांगुरु मुंहिंजा 50,000 फॉलोअर्स आहिनि ॾिसनि माण्हू ॾिसनि त आख़िर असां कहिड़े पासे पिया वञूं असांजा ईमान किथे पहुता आहिनि हीअ कुतो हिकिड़ो रवाजु थी वियो आहे
कुते तलटीअ ॾे रुख रखियो आहे। अब हले पोइ अॻिते बीह रहियो अचे हिकिड़ो मुंहिंजे लाइ खणी हले अॻिते वरी मोड़ करे कुतो कटनि ताईं पहुतो आहे। हाणे कटनि ताईं अॻिते वञे पियो। कुते जी मंज़िल तलटीअ जे तरफ़ आहे। लॻे थो त कुतो अॻिते वेंदो। ठीकु आहे अलाह ख़ैर कंदो। अला न्याज़ चोरी थी आहे असां मरी आहिनि हारी आहिनि असांजा अयूब वारनि जा हारी आहिनि खादम जा हारी आहिनि ऐं बादल जा हारी आहिनि जो ॿकरियूं हूंदियूं आहिनि हेतिरा सिमन जे कपिड़े सां वेठल आहिनि। हा सो उन्हनि जी चोरी थी आहे। 6 ॿकरियूं तूं ॾकाया अथनि। कुतो पंहिंजा कटनि वारो पासो ॾेई तलटीअ जी तरफ़ रवानो आहे। हलंदो हेॾे हेॾे हलंदो हलिया हलंदो हेॾे जिते वञी कुतो जेको आहे रुख रखियो आहे पंहिंजे ॻोठ असांजे हाणे पुराणे ॻोठ ॾे ऐं उहो तलटीअ जी तरफ़ रवानो आहे। फई में कुतो तुंहिंजे पोयां अथई। ॿकरी चोरी थियूं राति हा ॿकरियूं चोरी थियूं न तो कुते तोखे बि ॻोल्हियो हवा कुते फई में खे बि ॻोल्हियो फई में रस्ते मिली वियो। अरे तूं वञ तोखे ॿकरियूं चोरी थियूं ॿकरियूं चोरी थियूं न हा मरी न हारी। हा बाबा हलो 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 अब मूंखे खणी हल थोरो अॻिते दोस्तो हाणे कुतो जेको आहे अॻिते रुख रखियो अथसि तलटीअ वारे तरफ़ खे हेॾे कट लॻा हुआ पंहिंजा ऐं कचे वारे इन पासे कचे पके वारो पाणी कचे में रुकायो उतां खां ई अॻिते वञे पियो। ख़बर न आहे त कुते जी मंज़िल किथे आहे किथे निशानो आहे। थोरो फैमिली निकिरूं अॻियां निकिरूं। भाॻियो आहे जंहिंजी चोरी थी आहे ऐं मरी शबीर मरी हे कुते जा जेका फौजी कुते जा जेका संभाल कंदड़ सभु दोस्त हे सभई हलनि था पिया। ट्रक खे रस्तो ॾियण लाइ जेको कुते खे रोकियो वियो आहे त जीअं ट्रक क्रॉस करे वञे। हींअर कुतो तक़रीबन असांजो ॻोठु जेको पुनू खां नोठो आहे उनखे क्रॉस पियो करे ऐं कुते जी मंज़िल अञा बि अॻिते आहे। अली मोहम्मद किथे ई तूं हिन हाल में त पहुच न हे कुतो आयो आहे खोजी कुतो आहे तूं बि बरोच माण्हू आहीं तोखे बि घणी ख़बर हूंदी आहे इलाइक़े जी उस पास जी अचे त थोरी हिन सां हमदर्दी कयूं न ग़रीबनि जी चोरी थी वई आहे पाड़े में चोरी थी आहे वरी नाज़दी थी आहे।
अली वंदे ट्रक की हालत ॾिठमि में वाक़ई वॾा ॾाढा पत्थर वञे इहे पत्थर किरनि हा कुते जे मथां या माण्हुनि जे मथां वॾो नुक़सानु थिया पर बरहाल मुसीबत टरी वई ट्रक त वई हली कुझु ॻोठाणा आहिनि कुझु हमदर्द आहिनि पुलिस जा माण्हू आहिनि तक़रीबन जेको आहे सो 2-2.5 माण्हुनि जो जेको हिकिड़ो क़ाफ़िलो आहे उहो कुते सां गॾु हले पियो ये गुलशन उठियारी जेका बोरिंग आहे उते हींअर पहुता आहियूं कुतो असां ॻोठ पुनू उठियारी लाई अॾे तक़रीबन बीठो आहे हाणे उहो अॻिते पियो हले हीउ ॻोठ आहे पुनू ओठो अदरई मोठो हुन खां कुते जो रुख अॻिते आहे साईं अमानुल्ला पंवर तव्हां जेको पुछो त छा थियो आहे हीअ असांजो ॻोठु आहे करमपुर भरिसां आहे सिम नालो उते सिम नाले ते मरी हिन जबल जा रहंदा आहिनि काफ़ी सालनि खां वठी हिते हर हारी आहिनि उन्हनि जूं ॿकरियूं राति चोरी थी वियूं आहिनि ॿकरियूं 6 ॿकरियूं जेके नामलूं चोर काइजा हलिया सो उन्हनि ॿकरियुनि जे जेको आहे सो चोरनि जे जेका चोरनि जा पेरा आहिनि उहा पेरा खोजी कुते जे ज़रिए खयां पिया वञनि ऐं कुतो जेको आहे मुख़्तलिफ़ जेका रूट सां थींदो ऐं अॻिते टलटी वारे तरफ़ रवंदो आहे गुलाम मुस्तफ़ा ॿकरियूं चोरी थियूं न ॿकरियूं चोरी थियूं उन 6 ॿकरियूं उन चूंड ॿकरियूं कामोरियूं उन हिननि जो मरी आहिनि असांजा हारी हिते असांजे ॿनी ते कमकार कंदा आहिनि हिननि जूं राति ॿकरियूं ग़रीब जूं निकिरी वियूं आहिनि उन मरीनि जी ॿकरियुनि जे हवाले सां जेको आहे सो कुतो घुरायो वियो आहे हलंदो ख़ुशि कंदो लाइ कोन्हे लगते आहे दोस्तों राति जेको आहे सो नामालूम चोर नूर मरी ऐं शबीर मरी वारनि जो 6 जेका ॿकरियूं जेका सो राति जे ऊंदाईअ में काए विया आहिनि चोरी करे विया आहिनि उन्हनि चोरनि जी जेका चोरा पेर खयों पियो वञे कुतो जेको आहे सो खोजी कुतो घुरायो वियो आहे जेको खोजी कुतो हींअर तक़रीबन ॻोठ जिबदरई में रिंद जे मथां बंद ते बीठो आहे वरी कुते हींअर जेको आहे सो हेठि लथो आहे जेको आहे सो मालकी केस अब ये कुत्तो तोड़े रुख रखे छोकरा कुत्तो हेठि लूह पाता ही असां तोड़े थो जरा था
कुत्तो हिन वक़्तु जेको हाथी अदरे मिरिंद जे ॻोठ जे मथां रम जी वारो घर लाही उते पहुतो आहे। अच्छा हल अनवर ख़ुशि आहीं? अला बकरियूं चोरी थियूं मरी न हारी तो हुनजो पहिरों पोइ हले मुंहिंजो वीडियो भले लाहे पियो। हा मां थोरो ॾिसूं त कंहिंखे थो साड़े कुतो हले त हले पुटंदे पियो। मीरे इहो सुहाग टाल पर छा कयूं त असांजे पाड़े मां चोरी थी आहे। ॿियो तरी जेको मरीब दोस्त ग़रीब आहिनि ऐं टियों तरी चवंदा त भला असां हुतां पहिरियां खां वठी इन शइ खे तव्हांखे ॾेखारियूं दुनिया खे ॾेखारियूं त कुतो केॾे थो वञे कंहिंजे घर थो वञे। पोइ हाणे हक़ु थींदो नाहक थींदो हर भरो ईअं नथासीं चऊं त असां कंहिं ग़रीब जे घर में घिड़े या कंहिंसां बेवाजिबी थिए। पर बरहाल ही मरी जेके इंतिहाई तरह ग़रीब आहिनि कोई गुज़िरियल 8 साल घड़ी ते हार पोकनि था रहियल आहिनि न कंहिंजे 2 मिनटनि में उन्हनि वीचारनि सां नाजाइज़ी थी आहे। हमदर्दी जे तौर सां गॾु आहियूं असांजी इहा ड्यूटी बि आहे पुलिस बि आहे गॾोगॾु जेको आहे सो जा ॻोठाणा पाइनि ऐं मुतासिर धुरियूं पाइनि। असां वञूं पिया हाणे कुते हिकिड़ो रुक रखियो आहे हिते। हा ॾिसूं पिया किथे पहुता आहियूं हींअर पहुता आहियूं असां तक़रीबन जेको आहे सो राम अली बलोच वारो हाजी अदरे विरिंद वारो ॻोठ खां क्रॉस करे अॻिते पिया वञूं। कुते जो रुख अॻिते आहे। तव्हां घणा आहियो? हलो तव्हां थोरे देरि हलो हलो मां कंहिं ॾिसंदुमि। न न न कोन थी जाइ कान्हे। हा कुतो थोरो असां खां घणो अॻिते निकिरी वियो आहे। दोस्तों जेको आहे सो राति ते शबीर मरी ऐं नूर मरी जूं 6 बकरियूं जेको आहे सो निकिरी वियूं आहिनि। चोर चोरी करे विया आहिनि। उन चोरनि जा पेरा खणण लाइ खोजी कुते खे घुरायो आहे जेको खोजी कुते जी मदद सां जेको आहे पेरो खयो पियो वञे। हिन महिल तक़रीबन 2.5 किलोमीटर जेको आहे कुतो पंधु करे चुको आहे ऐं हींअर जेको आहे कुतो जेका कुते जी लोकेशन आहे उहा तक़रीबन मोले नसातो जे ॻोठ जे वेझो आहे ऐं उहो शाखारो पासो हेठियूं ॾेई कुतो ऐं जेको आहे सो अञा अॻिते हले पियो। कुते जी जेका मंज़िल अॻिते आहे ऐं हिन सां गॾु जेको आहे सो कुते जा जेके आहिनि खोजी ट्रेनिंग ॾियण वारा सिखिया ॾियण वारा उहे बि गॾु आहिनि ऐं हद जी पुलिस बि गॾु आहे। गॾोगॾु काफ़ी तादाद में जेके ॻोठाणा बि गॾु आहिनि जेके मुतासिर थियूं उहे पाइनि। जाइज जो कुझु खणो अॻिते वारे वारे खणो जिते पहुचो। ख़बर आहे त कुतो अलाए कंहिंखे साड़ींदो हाली त असांखे साका छॾियो अथसि।
अदा कुत्ते हिन शाख खां टुपियो आहे, रमली वारी शाख खां टुपियो आहे। हे जेको पीर हुयो उतां खां टुपियो आहे। हाणे शाख जी शाख टुपी ॿिए पासे थियो आहे। शाख टुपियो आहे कुतो। कुतो हींअर शाख जो पासो हेठियों पासो ॾेई हीअ जेके ॾिसो था ड्रब असर ऐं गॾो गॾु हाणे हिन कंड ॿेले में अंदरि रुख रखियो अथसि। ख़बर न आहे त हाणे कुतो कंहिंजे घर वेंदो। दोस्तों हीअं ते का सवारी कान्हे का, ऐं जेको आहे सो जो आहे पेचरो आहे, उहो पेचरो ॾेसी कुते जे पिया वञूं पिया। कुतो जेको आहे रमलीअ जे घर खां उतां खां हीअ हाले पुर हिन बसरनि जो पासो ॾींदो। कुतो वञे पियो अॻिते। हाणे हीअ पन्नू आहे, पेचरो ॾाढो ॾुखियो आहे, बहरहाल पहुची वेंदासीं। कुतो वञे रमली बरोच वारी ज़मीनुनि में आहे। हीअ हाले पुर जा बसर। कुतो हींअर जेको आहे सो रमली बलोच जी उताक ते पहुतो आहे। रमली असांजो पाड़ेसरी दोस्त कटोड़ उन जे उताक ते कुतो पहुतो आहे। कुतो रमली जी लांडी मशीन उनजो पहुतो आहे। कुतो विञे पियो, लॻे थो चोर हिते राति वेठो आहे। हा हा अलाए रमलीअ जे उताक ते कुतो पहुतो आहे। रमली ॾाहणी आहे, बलोच आहे। कुतो रमली बलोच जे उताक ते वेठो ऐं ॾिसो हे रमलीअ जी उताक आहे। थोड़ा सा एक मिनट हम तस्दीक करते हैं बाबा, एक मिनट हम तस्दीक कर रहे हैं। अमल लेके आ अब रमलीअ जी उताक आहे, उते कुतो वेठो आहे। थोड़ा सा बात चक्कर भी दे ठीक है, हाँ ठीक है। अभी हाँ हिन जो चवण तो मैं ॿियो दफ़ो छॾियां थो। हीउ कुतो जेको वेठो आहे रमलीअ जे उताक ते, रमली बरोच। ठीकु आहे, मालिक खे भली घुरायो, का ॻाल्हि कान्हे। हा हीउ कुतो जेको रमली बरोच जे उताक ते वेठो आहे। हाँ बा भली ठीकु आहे। हाणे हिननि जो चवण आहे त असां कुते खे ॿियो दफ़ो किथां छॾियूं था, साॻी जाइ ते अचे थो या कोन थो अचे। वानूरा है तो छा थो थिए? कुतो छा थो चवे? कुतो छा थो चवे? हिते वेठो आहे रमलीअ ते। छा था तव्हां भायो? रमली रमली अरे पंधि 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 कुतो वरी ॿियो दफ़ो छॾियो, ॿियो दफ़ो कुते खे छॾियो वियो आहे। कुते सां गॾु मूंखे बि भॼणो आहे। हर कुता हर
पुलिस मकानी ॻोठाणा वॾे तइदाद में पहुची चुका आहिनि कुते पंहिंजी एंड कई आहे बिकोल जे पासो हिन कुता पालना वंदे अमा रोशन मोबाइल खणी आ आधा कुत्तो दिया ये देखो भाई इसका क्या रिपोर्ट है इंशाल्लाह 100% 100% यही है हाँ इन्होंने क्लियर किया था सर्टिफिकेट देंगे आप इनको सर्टिफिकेट देखते अगर गाड़ी में फॉर्म होगा देगा अपना नंबर है हमारा इनके पास कोई मसला नहीं बस आपने क्या देखा कि यहाँ पर ये चोरी कर बैठा ये इधर खत्म हो गया है और आगे पता नहीं कौन है चाचा ये हमारा ही बंदा है दोस्त है कोई मसला हो जाएगा हाँ ठीक है मैंने आपके कुत्ते ने ये फाइंड की है कि या चोर यहाँ से उठा है या बैठा है या इनसे कोई इसका ताल्लुक है जी सर ठीक है यही कन्फर्म है जी सर ठीक है दा कुत्तो जो रमलीअ जे उतां गॾु वेठो आहे रमली पाण हिते ॿाहिरि वियल आहे हिते रमलीअ छोकिरा बीठल आहिनि ईअं सम्झो रमली वारा बि असांखे पंहिंजा आहिनि असां कॾहिं बि न चाहींदासीं त रमली वारनि सां या कंहिं पाड़े सां बेवाजिबी थिए बहरहाल कुते हिननि खे ॾोही कयो आहे कुतो हुनजे उतां गॾु वेठो आहे वधीक हाणे राज रवाज में जेको मामिलो मसइलो हूंदो हल थींदो दोस्तों राति जेको 6 बकरियूं निकिरी वियूं नूरे खां मरीअ जूं ऐं जेको आहे भाउ शबीर मरीअ जूं खोजी कुता घुराया विया तक़रीबन 2 किलोमीटर पंध जेको करे ऐं जेको आहे कुतो मुख़्तलिफ़ पेचनि खां ॾोराए खां शाखनि रस्तनि खां थींदो हिते पहुतो आहे रमली ऐं बलोच जे उताक ते रमली बलोच जेको असांजो पाड़ेसरी आहे तमामु जेको पुराणो माण्हू आहे हिते रहंदड़ आहे सालनि खां वठी पर हीअ हुनजो उताक आहे हाणे हुते जेको आहे कुतो हुनजे कोठे में पेर कयो आहे ऐं हिन पेर खे हिते वाइडम थी वियो आहे हाँ वधीक अला आलम आहे हाणे हीअ हिते राजूं थींदियूं असांखे रमली इलाही बि हमदर्दियूं आहिनि रमली बि असांखे पंहिंजो आहे असीं ईअं नथा चऊं त को रमली चोर आहे या हिन खां पहिरें बि रमलीअ जो को अहिड़ो को मल कोन्हे पर बहरहाल कुतो हिते वेठो आहे छा था करायो बस क्लियर कयो या न छॾी हिकु दफ़ो हिकिड़ो छॾियोसि ठीकु आहे बाबा ॾिसो मकानी माण्हू आहियो तव्हां मकानी माण्हू जीअं बि जेको रवाज हुजे हुन रवाज सां क्लियर कयो ॿियो त करे बचे पोइ उतां खां वरी हितां अचंदो ठीकु आहे हिते जेको आहे इसरार थियो आहे काफ़ी दोस्तनि जो त जंहिं जाइ खां कुते पेर खयो आहे वरी उतां ॿीहर अचे तक़रीबन 2 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे उहो कुतो ॿीहर करे हिन जाइ ते ईंदो जेकॾहिं अचे थो त पोइ यकीनन ज़ाहिर आहे हिकिड़ी तस्दीक थिए पई भला जेकॾहिं कुतो अञा कंहिं ॿिए पासे वञे थो त पोइ वरी हिन मामले ॾिठो वञे ठीकु आहे को मसइलो कोन्हे हा हीउ राज रवाज आहे हिकिड़ो सिस्टम आहे हुन सिस्टम हलिणो आहे कसे जुजे का कसे चौरे का खता रजा इंसाना भी हर चौरा जे कदे मिसाली दींगा तो मेरा वक्त दुनिया तो दिया जाहिर कर अगर अस्ते मार बाबा मैं से मिली जो मी भरा भाई पी राजू नहीं से न बैठेग न तवार न दोमी न सैमी एकर मर्दों मुझ भी गए दर बदर भी गई माँ बता जे मेरी जे आखिर मसलो को गाली हल भी माँ नवस से मजबूर तो धनिया बिंगो को रहा ओ दीदार बिंगा मेरा होता नी अमा येगा भले सा संकटा लोटा ने ब्याए अमेरिका नहीं कि माँ दे मुए मर्दों माँ बाबा देगा जाना वो घेरेगा जाना वो लागा जाना लखते मम्मा बता प्यार ममता हर सया कार वो इज्जत भी करो बाकी रुगो मां नदी रायनो दुनियादारी यार बिल्कुल आज ये लेसन है जेको असां तो असां मुतफ़िक़ आहियूं त रमली बि तमामु जेको असांजे इलाइक़े में उहो तमामु सुठो वक़्तु कढियो अथसि ईअं सम्झो त असां मुंहिंजी 44 साल में रहा पर असां रमली जे हथनि में वॾा थियाऊं त रहमलीअ जे लाइ असां इहो ई तस्दीक कंदा त न रहमली न चोर आहे न कॾहिं चोरी कई आहे न रहमलीअ जे पुटनि जी कंहिं चोरनि सां संगत आहे बहरहाल हाणे कुते हिनखे चोर कयो आहे ऐं हिते जेको आहे उते पोज़ीशन इहा आहे त हद जी पुलिस बि बीठी आहे कुझु मक़ामी माण्हू ॾिठा आहिनि जीअं भाऊ ज़ुल्फ़ार रिंद बि हुयो जिन सभिनी इसरार कयो त कुते खे 3 दफ़ो पे उते छॾियो उतां खां त हाणे उते कुते खे छॾनि था जेकॾहिं 3 दफ़ो फ्री अचे थो पोइ ज़ाहिर आहे राजूनी थींदी जीअं तव्हां सां थियो सो हीउ त हाणे हिकिड़ो रवाजु पइजी चुको आहे कुते वारो या मामिलो
त असां नथा चाहियूं या हू जेका जंहिंजी चोरी थी आहे उहे बि वीचारा तमामु शरीफ़ आहिनि ऐं जंहिं वटि कुतो आयो आहे उहे बि तमामु जेको आहे इंतिहाई माण्हू सिधा सवला आहिनि पर अलाह रहम कंदो अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का असांजूं मोहबतूं ऐं हर हमदर्दियूं रहमली सां पाइनि त गॾोगॾु वरी मुतासिर दिलि सां पाइनि छो हू पेचा ग़रीब आहिनि उन हिसाब सां हीअ बि हिन पाड़े जो आहे हीअ पाड़ो बि हिन जो आहे असांजो बि हू गर्मो जो आहे हू हुनजो आहे हीअ हिन जो आहे असां ज़िंदगी चोरी न ॿुधी आहे सर मां अॼु लाइव आहे जी लाइव वीडियो बोले मां साफ़ थी आहियां घर में भावा कल्ह तो था मिलियो ॿुधो न भाउ असां हिननि जी कॾहिं बि चोरी न ॿुधी आहे हिन घर जी पोइ हाणे केरु पायो आहे या हितां वेही उथियो आहे कहिड़ो बि हिसाबु थियो आहे हाणे तव्हां ऑफिसर आहियो हेॾे ई मालिक आहिनि त भाई राजूड़ी थींदी अहिड़ी ॻाल्हि कान्हे ॻाल्हियूं ॻाल्हियुनि सां थींदियूं रहमलीअ जी प्रसां त कोन्हे का अहिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे बकरी में छा थो थी केसां यारी रखी अथई रहमलीअ पुट कहिड़ा चोर पाईंदो हुई चोर असां नारायण चोरी करे कराईंदी पर हाणे इहो आहे त कुतो अची वेठो आहे बसि रहूं था न कयूं हाणे कुते ते रवाज पइजी वियो हाणे मोहरी जो हाजी हाशिम जंहिंजी लांडीअ ते कुतो वेठो हाजी हाशिम वीचारो अला दुनिया जी नज़र में चोर थियो हाणे चोर ॾे या चोरी ॻोल्हे ॾे या चोर ॻोल्हे ॾे कोशिशि कयो बाबा जो अचे थो त हाणे चवंदो चोर हीअ आहिनि न रवाज ॾाढा रवाज पइजी विया हाजी बादल खां वञी वटि वॾेरो आहे इहो हाजी बादल मरी हाजी बादल मरी इहो अथई वॾो अस्सलामुअलैकुम चाचा छा हाल आहे ख़ैर आहे बाबा चाचा सिंधी ॻाल्हाईंदा आहियो हा चाचा हाणे ॿुधा त जेको कुतो आयो आहे हिनखे तव्हां कीअं था ॾिसो हीउ कीअं मामिलो आहे बाबा हाणे असांखे कहिड़ो ख़बर आहे असांखे हक़ खपे हक़ खपे न हा न हक़ न खपे जेकॾहिं हिन में असांजा पंहिंजा रद घणा आहिनि हा इहो ईअं न आहे त हिकिड़े वटि आहे पर जेको हाणे सब्सिडी वारो असांखे बि कुते वारो ॾिए दादा मां हकी वेठो आहियां या न हकी वेठो आहियां उहो अलाह ॼाणे हाणे असांखे कहिड़ो ख़बर आहे सही तव्हां छा था भायो हाणे असां सदा हक़ थिए हक़ थिए न हा हक़ बिल्कुलु भाई चाचो आहे जंहिंजी बकरी में वञो मुतासिर आहे उहो बि इहा ॻाल्हि थो करे त असांजो हक़ थिए असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे रहमली बि असांखे जेको आहे पाड़ेसिरी आहे रहमली आहे बचड़ा बि जेको आहे नंढा थी वॾा थिया आहिनि असांजे हथ में अहिड़ी असां बि ॻाल्हि न ॿुधी आहे अहिड़े क़िस्म जो कोई मामिलो मसइलो न कयो अथनि अला मां को टी भेर वारो माण्हू करे चए कमर छा था चओ बाबा असां जेको वॾो असांजी इहो आहे हाओ जेको ॻाल्हि थींदो असांखे हक़ खपे हक़ खपे ग़रीब सां ज़ुल्म न थिए न तव्हांखे हिते रहे घणा साल थिया आहिनि असांखे हिते जहिड़ो करे इलाही साल थिया आहिनि 10-12 साल थिया आहिनि 10-12 सालनि खां रहमलीअ का चोरी कई आहे रहमलीअ पुटनि चोरी कई हुजे असां कोन ॿुधो आहे न ॿुधो आहे न कच्छ बि कंहिंजो कोन खयां बिल्कुलु रहमली तव्हां तमामु शरीफ़ माण्हू आहे हा बिल्कुलु मिलंदा आहे हुनजो अलाह आहे माना रहमलीअ खे तव्हां चओ नथा कयो कुतो थो करे चोर कुतो थो करे कुतो थो ठीकु आहे सही हाणे केरु पुछल ॾेई आहे तॾहिं ॿुधाए ख़बर आहे जेकॾहिं इंसान खां ख़ता थींदो आहे चाचे ॿुधायो चाचा छा हाल आहे असांजो नंबर बाबा असांखे ॻाल्हाइण ई कोन नथो ॻाल्हाए ॾेई न आवाज़ सभिनी खे ॾेखारे बाबा अमीर बचके जी साईं छा हाल आहे कहिड़ा बाबा आवाज़ तूं छा थो भाई रहमली जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे साईं असां कॾहिं हिन जी चोरी ॿुधी कान्हे का हा हाणे कुतो आयो आहे हाणे असां छा सम्झूं कुते जे हवाले सां माना कुते जेको चोर कयो आहे कुते चोर कयो असां न कोन कयो या चोर वेठो आहे या राति जो पेर ठाहे थी सघे थो ईअं था चओ माना कुते वारो ईअं थो चवे ईअं थो चए पर हीअ तूं जी मिड़ई घणी थींदी मुंहिंजी 40 थींदी आहे 40 जो मां आहियां तूं मूंखां वॾो ई भई हले 50 साल लॻभॻि आई जी जी तूं छा थो भई कर मिली आहे या मिली मिट माइट करे का चोरी कई आहे या को खातो असां कॾहिं यार कोन ॿुधो आहे कोन आहे न बाबा ठीकु आहे को लड़ी आयो हुजे राति वग़ैरह में ख़ुदा ॼाणे असां न ॿुधो आहे दोस्तो हाणे कुते खे जेको टियों दफ़ो छॾियो अथनि तक़रीबन 2.5 किलोमीटर परे जेका जितां जाइ वारदात आहे उते 2.5 किलोमीटर जो पंधु आहे उते जेको इसरार कयो वियो आहे त कुते खे उते छॾियो हाणे उते कुते खे छॾनि था असां हिते ई बीठल आहियूं वधीक जे लाइ रहमली बि ईंदो ऐं जेको असां तव्हांखे माण्हू जा तासरा ॿुधाया अलाह बहितर कंदो हा इहो स्वागत आहे पर कुते खे टियों दफ़ो छॾनि था वियो न आहे कुतो ईंदो कुतो ईंदो
हिते कुझु मकानी माण्हू आहिनि जेका असांजो अलाए भई छा हाल आहे ख़ुशी बि ॿिए हाल वाला हीअ जेको मामिलो थियो आहे हुनखे कीअं था ॾिसो बसि हाणे असां आहियूं कुते जे पुठियां जी हीअ माण्हुनि ज़िंदगीअ में चोरी कान कई आहे जी पर अॼु कुतो हुनजे औताक में वेठो हाणे असां कुते खे कूड़ो त कोन कंदासीं तव्हांजी मिड़ई तकलीफ़ 70-75 साल लॻभॻि थींदी असां बि नंढा थी वॾा थियूं रहमलीअ वटि को चोर या चोर जो पाथरीदार या चोरी कंदड़ ज़िंदगीअ में रहमलीअ वॾनि ई कान कई आहे त रहमली किथां थो करे बाक़ी हाणे हींअर ही आहे कुतनि जो रवाजु अॻे त असीं पेर खणंदा हुआसीं हाणे कुतो अची वेठो आहे कुते चोर कयो आहे न मरी था कनि न असीं था कयूं सही अलाह अचे थो हिननि जो पीउ दोस्तो हाणे एंड कयूं था जेको आहे सो तक़रीबन कुतो जेको आहे सो टियों दफ़ो बि छॾणु विसराल थियो आहे कुते खे टियों दफ़ो छॾींदा ऐं रहमलीअ जे उताक ते जेको तेरो हणियो वियो आहे ऐं असां तव्हांखे सॼी लाइव ॾेखारी त हाणे छा थींदो छा थियणो आहे असांखे जेतिरे क़दुरु मरी वीचारा ग़रीब मुतासिर एतिरे क़दुरु असांखे रहमलीअ लाइ हमदर्दी आहे असांखे ख़बर आहे त असां बि नंढा थी वॾा थियूं त रहमलीअ जी न रहमली चोर न चोरनि जो साथारी न रहमली जी का चोरनि सां यारी पर कुते हिकिड़ो पेर खयो आहे या को वीचारो माण्हू जे पेर करे वियो आहे पोइ अलाह अल मां वेंदी मकानी माण्हू हुनजो फ़ैसिलो कंदा त जेको राज रवाज हूंदो हुन सां मरीन सां बि मामिलो हल थींदो ऐं इन तरह अलाह बहितरी कंदो हा तूं छा थो चईं पर तूं छा थो चईं मां बि आई ॻाल्हि थो कयां तो वारी हा हा त मां बि तो वारी ॻाल्हि थो कयां त मां मोरा मरी जेको आहे चोरी जहिड़ो कोन्हे कॾहिं बि चोरी त ज़िंदगी न कयूं न असां ॿुधो आहे नंढा वॾा थियासीं गॾु तव्हांजे पाड़े में आहे तव्हांजो भाउ आहे बिल्कुलु बिल्कुलु छा ॿुधी पर हाणे जेके कुतो जे वेठो आहे ॿ चकर त हाणे सभु को कुते खे तुंहिंजूं ॿकरियूं हा ॿ किलो ताईं सौ तुंहिंजे सोट जूं न रहमलीअ सां को तकरार को फशरी को जहिड़ो को छा उहो न हाणे पहिरें कुड़कुमा बदतमीज़ी स्टार्ट थो करे न न तुंहिंजो हुन खां पहिरीं को तकरार त कोन्हे न तूं फॾो फसाद कोन्हे न बिल्कुलु जेतिरे क़दुरु हेठि इंतिहाई शरीफ़ आहिनि जिन जी ॿकरियूं वयूं आहिनि एतिरे क़दुरु जंहिंजे घर कुतो बि आयो आहे हाणे फ़ैसिलो चङा राज जा चङा कंदा त हाणे इहो मामिलो किथे पहुचे थो अलाह बहितरी कंदो सात सलामत सिन सलामत इरफान तूं हाणे लाइ वियो हीअं त तूं यको हाणे मुंहिंजो पोयों वीडियो ॾिसां मूंखे ॾाढो कुते डोड़ायो आहे मां सहकी पियो आहे मुंहिंजे टंगुनि वांगुरु सूर थी पियो अथई